वनुमिनु बिही वनतवक्कलु अलैहि वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वनशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुअमिनीन रऊफ़ुर रहीम वक़द क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिक़ुल अमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। हम रोक रहे हैं बातिल को, हम रोक रहे हैं बातिल को, कोई आए हमारे साथ चले, ये रास्ता जन्नत जाता है, कोई आए हमारे साथ चले। काबिल एहतराम अकाबिरीन उलमाए इकराम, ज़ुअमाए मिल्लत, ओहदेदारान जमीयत उलमाए इस्लाम, पिंडाल में मौजूद सक्खर जा गैरतमंद, जुर्रतमंद, दिलेर मुजाहिद साथियों, अजुजे हिन तीर चौक जे सालाना अजीम उशान फ़कीदुल मिसाल इज्तिमा जे इनेक़ाद ते जमीयत उलमा इस्लाम यूनिट बैराज कॉलोनी सिटी सक्खर तालको सक्खर जिले सक्खर जे जमात के दिल जे गहराइन से मुबारकबाद पेश करियो थो ऐं ख़ास तौर ते हाजी अजीज साहब के मुबारकबाद पेश करियो थो। अजीज़ान मोहतरम, अवाए असां वक्तन फ़वक्तन मुख्तलिफ जलसन में गॾजंदा रहूं था, अवाए असां मुख्तलिफ प्रोग्रामन में हिक ॿिए जी ज़ियारत कंदा रहूं था। मूंखे मुख्तलिफ जलसन में अवां सां मुखातब थियण जो मौक़ो मिली रहियो आहे। ज़्यादती थींदी जो मां फर्ज़ंद क़ाइद बिरादर अजीज हजरत मौलाना असद महमूद साहब दामत बरकातुहुल आलिया ऐं अवां जे दरमियान हाइल थिया, उनखां पहिरियों जो मां पंहिंजो वक़्तु मौलाना असद महमूद साहब जे हवाले करियां, माइक उन जे हवाले करियां। ॿ ॻाल्हियूं अवां सां अर्ज़ करण चाहियां थो। दीन दुश्मन कुव्वतूं, इस्लाम दुश्मन कुव्वतूं, दीनी तबके जो मुखालिफ कुव्वतूं हिन मुल्क के सेक्युलर ऐं लिबरल मुल्क बनाइण थियूं चाहिनि। हितां दीनदारनि खे दीन के ख़त्म करण थियूं चाहिनि। मस्जिदनि ऐं मदरसनि खे ॾाढ़ी ऐं पटके खे ख़त्म करण था चाहिनि। हिन मुल्क के तोड़ण था चाहिनि। सबाझड़ी सिंध के तक़सीम करण था चाहिनि। उन्हनि कुव्वतुनि के पैगाम ॾेई रहियो आहियां त इंशाअल्लाह जेसिताईं सिसीअ में साहु आहे ख़त्म नबुव्वत जी भी चौकीदारी कंदासीं, नामूस सहाबा जी भी चौकीदारी कंदासीं, मस्जिद जी, मदरसे जी, ॾाढ़ीअ जी, पटके जी
भी चौकीदारी कंदासीं, पाकिस्तान जी भी चौकीदारी कंदासीं, त सभा झड़ी सिंध जे इंच इंच जी भी चौकीदारी कंदासीं। तकबीर। जमीयत उलमा इस्लाम कायदे सिंध अल्लामा राशिद महमूद सुमरो। नारे तकबीर। कायदे सिंध जो को नारो है वा सिंध खपाई दे, सिंध खपाई दे, सिंध दे दुश्मनन ते, सिंध दे दुश्मनन ते। अजतीर चौक में पुरानी याद ताजा थी रही है। मुझे शहीद वालिद जे जमाने में ये आवाम जो जम्मे कफीर तीर चुगते हूंदो हो, पर तहांजे नारे जे जवाब मामा के अंदाजो चो तमा असद साहब के तकलीफ न दिया। सफर करे आयो खामखा थकल आ, तहां उन का वधीक थकल आयो। मुझो ख्याल है तमा दुआ घुराए जलसे के इख्तिताम ते पहुंचाया। नारे तकबीर। हे रुश्वत वारो नारो, नारो मजमे में लगे। सन्नी साउथ पनवाकिल अब्दुल हादी एंड फरमान अली रियाज अहमद 0300 3103 0300 14 क्या बात है वाह। आए को बॉर्डर में बांग्लादेश में को नारो हणे ताकि आवाज धरती ऐं दीन जे दुश्मनन ताईं पहुंचे। बुधी छड़ियो ये कूकत की तीर का खंजर का दिखियो, ये पूकत दी घी रखा थर का दिखियो। वह मंज मकामन में सुती पैचा मगर जे ही कौम उठी पई तपो महशर का दिखिया। अञा भी मजो ना है। तहांजो नारो तय कंदो त असद साहब निंड्र करे या माइक ते अचे, तहांजे नारे जो जवाब तय कंदो। बिल्कुल दुआ जो मूड आ, दुआ जो मूड आ, बिल्कुल मां के लगी रहो आ दुआ जो, मां दुआ घुरी रहो आ। इन नारे ते असद साहब बिल्कुल माइक ते कोन ईंदो। चङो तहां सब चुप कयो, तहां सब चुप कयो। हिकड़ो मिनट सब चुप कयो, हिकड़ो मिनट, हिकड़ो मिनट, हिकड़ो मिनट। अल्लाह तो के जज़ाए खैर दे, अल्लाह तो के जज़ाए। ओ आखिर में जेका होटल सां गॾु बीठा आहिनि उतां नारो हणे जवाब हे ॾींदा सभई। अञा 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 आखिर में हे विच वारे नारो हयो, ओ होटल वटां नारो लगे। तहांजो हे अल्लाह अकबर जूं सदाऊं चंगन भलन जा हियावत डारे थी विझन। तमा समझो हो त खालिद महमूद रस्ते ता हटंदो, खैर खैरियत थी विंदी। खालिद महमूद जे खून जे कतरे कतरे मां खालिद महमूद पैदा थी चुका हिन। हे कारवा हिते न रुक जंदो। इंशाअल्लाह सिंध जे वजीर आला हाउस ते जमीयत उलमा इस्लाम जो झंडो फड़क जंदो। आहे को इंशाअल्लाह चमण वारो, आहे को इंशाअल्लाह चमण वारो। पो जाडे सडिया ताडे हलंदो, इस्लामाबाद सडिया हलंदो, पाकिस्तान जे दुश्मनन सां विढ़ंदो, सिंध जे दुश्मनन सां विढ़ंदो। हाणे उफट मरी वियो। भली गाला कूड़ो वायदो कोई नथो करे। मुजाहिद गालाइन जेका विढ़ी सगन, निकरी सगन, सिर अडीअ ते रखी सगन, उहे गालाइन। छा दीन जे लाइ निकरंदो, इस्लाम जे लाइ निकरंदो, खत्म नबुव्वत जे लाइ निकरंदो, दाढ़ी ऐं पटके जे लाइ निकरंदो, मस्जिद ऐं मदरसे जे लाइ निकरंदो। जाडे सडिया ताडे हलंदो। अबा रस्तो ॾाढो ॾुखियो अथव, हलंदो। हथकड़ियों अची सगन थियूं, थाना अची सगन था, गिरफ्तारियों थी सगन थियूं। सिर अडीअ ते रखणो पवंदो, रखंदो। केड़ा केड़ा रखंदा हथ खणो तमारी सां। पो जाडे सडिया ताडे हलंदो, हथ बुलंद हुजन मारी सां। केड़ा केड़ा हलंदा। इस्लामाबाद सडिया हलंदो, लाहौर सडिया हलंदो, कराची सडिया हलंदो। नारे तकबीर। बीठा रहो हथ ॾिसण चाहियां थो मां तहांजा केड़ा केड़ा हलंदो। पो हाणे तहांखे काॾे सॾियो आ? आवाज़ नथो अचे।
ओ सखर वारो मुझे बाबे तहांजे शहर में खून दिनो हो मैं तहां के कादे सडियो काई तारीख सडियो 26 नवंबर ते लारकाने में 10 लख गैरतमंद सिंध जा पुट गड थी पंजे मरहूम कायद के पैगाम दींदा ओ असांजा मरहूम कायद विछड़ियो जरूर आही पर विसरियो नहीं ता लारकाने पहुंचंदो केड़ा केड़ा पहुंचंदा दावत खिताब दे रहा हूं अमजद खान अची विया बड़ी देर कर दी मेहरबान आते आते अल्लाह तहां के जज़ाए खैर दे वेही रहो असां सिंध जी चौकीदारी कंदासे पाकिस्तान जी चौकीदारी कंदासे मस्जिद ऐं मदरसे ॾाढी पटके जी चौकीदारी कंदासे ऐं काइदे मिल्लत इस्लामिया मौलाना फजलुर रहमान जे हुक्म ते पंजन जानिन जो नज़रानो पेश कंदासी आखिर ताईं दुआ ताईं इं जमियो वेठो रहणो आहे तहांखे कोई हिकिड़ो साथी भी न उथंदो जेके उथणो आहे हाणे उथी हलियो वञे केड़ा केड़ा दोस्त आखिर ताईं वेहंदा जमिया वेठा रहंदा अल्लाह तहांखे जज़ाए खैर दे जज़ाकल्लाह इन वक्त हज़रत मौलाना अमजद खान साहब के अब्दुल हफीज मेमन शील्ड पेश कंदो